पूरी सिंध उड़ी वही बरसात नहीं बोल पूरी सिंध में तबाही करे बाबा जेतिरो असांखे वॾेरनि कामरनि सियासतदाननि ॿोड़ियो आहे न ओतिरो असांखे बरसाति न आहे ॿोड़ियो सब ॿाहिरि मुल्क जे इमदाद जे चक्कर में कयो अथनि जेकॾहिं ॿाहिरियां मुल्क असांखे इमदाद न ॾियनि हा ऐं असांजे सियासतदाननि खे इहा पक हुजे हा त ॿाहिरियां मुल्क मां हिकु रुपयो बि इमदाद जो न ईंदो त पोइ इहे सियासतदान असांजी अवाम मथां एॾो वॾो ज़ुल्म न कनि हा हिननि खे ॿाहिरि मुल्कनि मां पिनण जी आदत थी वई आहे ऐं हिननि वरी असांखे पिनण ते हिराए छॾियो आहे उन्हनि कमीननि चंद टकनि एवस असांजी कौम जी गैरत जो मुल्ह लॻायो अथनि कॾहिं हिन फंड तहत त कॾहिं हुन फंड तहत असांजे ईमान जो सौदो कयो वञे थो ऐं कॾहिं वरी इमदादी सामान जे चंद कटनि एवस असांजे इज्जत नफ्स के सरे बाजार नीलाम कयो वञे थो ऐं असां उन इमदादी सामान जी पोयां ईअं भॼंदा आहियूं जीअं ढूंढ पोयां कुत्ता डोड़ंदा आहिनि ऐं हू असांजा इहे लक्षण भरे ॿाहिरि मुल्क घुमाड़ींदा आहिनि त चवंदा आहिनि त हीअ आहे असांजी मज़लूम अवाम जेका सदिन खां बुखायल उञायल आहे छा तव्हां हिन कौम जी मदद कंदो असांखे अहिड़ी इमदाद वठण खां ॿुॾी मरण घुरिजे सियाणा ऐं गैरतमंद इंसान सही चई विया भली बुख भरमजे छा न वञे शान पर असां त भुगड़नि जी मुठ वस पंहिंजो ईमान शान सभु कुझु मिटीअ में धूड़ करे छॾियो आहे मरी वई आहे उहा कौम जेका नंगनि ऐं दंगनि था पंहिंजा गबरू जवान निछावर कंदी हुई छा मरी वई बाबा उहा कौम मरी वई